नाज़िम, थाणो बुलाखान ऐं भरपासे में भी एकता के हवाले से रैलियों कढण जो सिलसिलो जारी है। हर तरफ खुशी की लहर छायल है। अवां ॿुधायो तो थाणो बुलाखान ऐं भरपासे में रैलियों कढण जो सिलसिलो जारी है। एकता के हवाले से ॿधी जो इज़हार कयो वियो आहे। रैलियुनि में ॿारनि पारां शिरकत कई वई आहे। थाणो बुलाखान ऐं भरपासे में सकाफती ॾींहं के हवाले से रैलियों कढण जो सिलसिलो जारी है। हर तरफ खुशी की लहर छायल है। क़ौमी गीतन ते रक़्स कयो पियो वञे। रैलियुनि में ॿारनि तोड़े वॾनि ने शिरकत कई है। इन हवाले से वधीक तफ़सील लाइ असां सां लाइन ते मौजूद है थाणो बुलाखान मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर मुस्तफ़ा मेमून। जी मुस्तफ़ा, अपडेट कजो। जी राबेल, कोस्तान जे थाणो बुलाखान, सरी, नूरियाबाद ऐं ॿियनि शहरनि में एकता जा रंग जेके थे निकिरी विया आहिनि। थाणो बुलाखान जेको कोस्तान जो मरकज़ी शहर है, उन्हनि मां प्रेस क्लब मां हिकु रैली निकिती है, जेका मुख़्तलिफ़ शहर के मेन रस्तनि खां थींदी शहीद बेनज़ीर चौक ते पहुती है, जिते मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, इल्मी, अदबी, शाइर, फनकार, उस्ताद, शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं जेको उन्हनि वॾे अंग में शिरकत कई है। क़ौमी लिबास उन्हनि पाए जुमूरियूं हयूं आहिनि ऐं उन मौक़े ते हुननि पंहिंजी सुंद सां एकता जो जेको सो वचन वरजायो है। उन मौक़े ते सियासी, समाजी, इल्मी, अदबी माण्हुनि ॻाल्हाईंदे चयो है त सुंद जेका आहे उहा सूफ़ीअज़म जो हिकिड़ो मिसाल आहे ऐं हिते हिंदू, मुस्लमान ऐं सभई जेको सो एकता जा जेके से रंग जेको सो निर्वार करे पंहिंजी सुंद सां जेको सो सकाफ़त सां प्यार जो इज़हार करे रहिया आहिनि। ऐं उन मौक़े ते हिते मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके रंग नज़र आहिनि। ख़ासि तौर ते ॿार जेके शागिर्द आहिनि, जेके शागिर्दान आहिनि, उन्हनि सकाफ़ती लिबास पाए पंहिंजी सुंद सां वचन वरजायो आहे। जी राबेल, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ मुस्तफ़ा मेमून। हाज़रीन, अवां खे ॿुधायूं तो थाणो बुलाखान ऐं भरपासे में एकता के हवाले से सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने से मल्हायो पियो वञे। शहर ऐं भरपासे में क़ौमी गीतन ते रक़्स करण जो सिलसिलो जारी है। रैलियुनि में ॿारनि तोड़े वॾनि शिरकत कई है।